नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ या बिशारा सुन लो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सिंध के 14 ज़िलनि में पहिरें मरहले में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न में सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। घोटकी, सखर, खैरपुर, जैकबाबाद, कशमोर, कंदाकोट, कंबर, शहदादकोट, लाड़काणो, शिकारपुर, नौशहर फिरोज़, शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, मीरपुर ख़ासि, उमरकोट ऐं थरपारकर ज़िलनि में पोलिंग जो अमल बिना वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। केतिरनि ई पोलिंग स्टेशन्स ते जहिड़ा फायरिंग, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। कुझु हंधनि ते पोलिंग जो अमल रोकियो वियो। छिकताण केतिरनि ई पोलिंग स्टेशन्स ते पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मकानी चूंडुनि दौरान जहिड़ा फायरिंग। मीरपुर माथले जे इलाइक़े जरवार वेझो यूसी डांगरो में पोलिंग स्टेशन अबल गढ़ी में जहिड़ो फायरिंग लठियूं लॻण सबबि 13 ॼणा ज़ख़्मी। खानपुर वेझो खानगढ़ तालुके जी यूसी अलीमहर जी पोलिंग स्टेशन वलूमहर ते पीपी ऐं जीटीए कारकुननि में जहिड़ो 4 ॼणा ज़ख़्मी। लाड़काणे ज़िले में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। मुख़्तलिफ़ हंधनि ते जहिड़ा हैदरी टाउन जे पोलिंग नंबर 4 ते छिकताण। पोलिंग इंचार्ज प्रिज़ाइडिंग ऑफिसर ख़िलाफ़ एहतजाज। मुंहिंजो दड़ो भरिसां ॻोठ सोबदार सरगाणी में पोलिंग स्टेशन ते जीडीए ऐं पीपी वर्करनि में जहिड़ो केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। जहिड़े खां पोइ सेड़ विलेज जी पोलिंग बंदि थी वई। कंबर शहदादकोट ज़िले में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते छिकताण। यूसी कलर में वोटर लिस्टुनि ते एतिराज़ सबबि वोटिंग जो अमल बंदि कयो वियो। मई मकोल पोलिंग स्टेशन ते डफेड़ पैदा थियण ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर औरतुनि जी पोलिंग बंदि कराए छॾी। कंबर जे म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड 12 जे पीपी शहीद भुट्टो जे उम्मीदवार जो चूंड निशान तब्दील कयो वियो। नसीराबाद जे यूसी म्यादा चिंजड़ी में जान मोहम्मद चिंजड़ी पोलिंग स्टेशन ते जहिड़ो 10 ॼणा ज़ख़्मी। पोलिंग जो अमल बंदि थी वियो। नसीराबाद टाउन कमेटी जे वार्ड नंबर 9 जे पोलिंग स्टेशन मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल में पीपी ऐं पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि में जहिड़ो पोलिंग जो अमल बंदि। वगण जे यूसी यारूदेरो जे वार्ड नंबर 1 ऐं 2 जे पोलिंग स्टेशन ते धांधली जा इल्ज़ाम। शहीद बेनज़ीराबाद में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। नवाब शाह वेझो ॻोठ अली नवाज़ शाह कॉलोनी जी पोलिंग ते हथियारबंद स्टाफ खे यरगमाल बणाए समूरो सामान खणी विया। सराड़ी जे यूसी हबीबुल्लाह कीरियो जी पोलिंग स्टेशन मेवो ख़ान ज़रदारी ते जहिड़ो पीपी ऐं आज़ाद उम्मीदवारनि जे हामियुनि में वोट कास्ट करण तां छेड़ो थियो। पोलिंग जो अमल रोकियो वियो। गुपचाणी वेझो ॻोठ अली बख़्श खोखर जी पोलिंग स्टेशन ते छिकताण पोलिंग जो अमल बंदि। थरपारकर ज़िले में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। कलोई जे पोलिंग स्टेशन अलजड़ लुंड में जहिड़ो फायरिंग में केतिरनि ई माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतलाह। पोलिंग स्टेशन पाटार ते जहिड़ो पोलिंग स्टेशन बंदि थी वई। यूसी जोड़ो जी पोलिंग स्टेशन टोभारियो ते जहिड़ो 2 ॼणा ज़ख़्मी। सखर ज़िले में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। सखर जे मकानी चूंडुनि दौरान कंदरा वार्ड 1 में पीपी ऐं आज़ाद उम्मीदवारनि जी हिमायत में जहिड़ो पोलिंग जो अमल रोकियो वियो। पने आखिल वेझो यूसी जुनास जे फरीद मलिक पोलिंग स्टेशन में पीपी ऐं जेयूआई कारकुननि में जहिड़ो 2 ॼणा ज़ख़्मी। कंदरा जे वार्ड नंबर 11 में आज़ाद उम्मीदवार जे फोतण खां पोइ चूंड मुअतल कई वई। खैरपुर में मकानी चूंडुनि दौरान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते जहिड़ा वार्ड 17 जे पोलिंग स्टेशन ते पीपी ऐं आज़ाद उम्मीदवारनि में जहिड़ो चूंड जो अमल आरज़ी तौर बंदि कयो वियो।
पीर जो ॻोठ में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। कंदरकोट में म्यूनिसिपल कमेटी के वार्ड नंबर 10 ते झेड़ो औरतुनि वारी पोलिंग स्टेशन ते पोलिंग जो अमल बंद थी वियो। तंगवाणी में खान मोहम्मद गुजराणी ऐं रहमत बेजाराणी जी पोलिंग ते भी झेड़ा। फायरिंग पोलिंग जो अमल बंद। गौसपुर वेझो दुरानी मर्ज कचे वारे इलाइक़े में JUI उम्मीदवार जे एजेंटनि समेत 10 ॼणनि खे हथियारबंदनि यरगमाल बणाए वरितो। गुडू जी टाउन कमेटी के वार्ड नंबर 10 ते PP ऐं आज़ाद उम्मीदवारनि जे आमिन में झेड़ो, पोलिंग जो अमल रोकियो पियो। यकीन आहे त मकानी चूंडुनि में सिंध जो बाशऊर अवाम सूबे में जारी बेनज़ीर जे तरक्की जे तसलसल खे वोट ॾिनो। अवाम मसइलनि जे हल ऐं चिटादार तरक्की लाइ इख़्तियारनि खे हेठाहीं सतह ते मुंतक़िल करणु PP जो मंशूर आहे। सिहत, तालीम ऐं महिनत जे हवाले सां PP जी कारकर्दगी ॿियनि सूबनि जी भेट में बेमिसाल आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध में मकानी चूंडुनि जे हवाले सां पैगाम। संदसि चवणु आहे त PP क़यादत अवाम सां जेके वाइदा कया उहे पूरा बि करे ॾेखारिया। अवाम तीर ते ठपो लॻाए मुंहिंजा हथ मज़बूत करे। ऐं ठटे जे इलाइक़े मकली वेझो बीठल सुज़ुकी खे तेज़ रफ़्तार ट्रालर जो टक्कर। 3 ॼणा फ़ौत, 5 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतियुनि में बदीन वासी मुमताज़ गोपांग, करीम बख्सामी ऐं गुलाम हुसैन लगारी शामिल।